डोकरी लग 15 खां वधीक ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड तबाह, ॻोठाणा सख़्त परेशान। डोकरी मां शहाबुद्दीन जदोई जी रिपोर्ट। डोकरी भरिसां यूनियन काउंसिल बग्गी खां ॻोठ इमाम बख्श सारियो, अल्लाह यार सारियो, गुलाम मोहम्मद सारियो, गुलाम हुसैन बुट, खैर मोहम्मद बुट, इमाम बख्श माची, फतेह मोहम्मद बुट, अब्दुल करीम थई, फतेह मोहम्मद कसर, गुलाम हुसैन जा भाण समेत तक़रीबन 15 खां वधीक ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड तबाह खंडरा जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु आसपास जा ॻोठाणा सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासी ॻोठनि मदद अली चनो, सरफराज चनो, अब्दुल जब्बार सारियो, आफ्ताब बुट, रजब माछी, मोहम्मद अली बुट, शाहनवाज तहीम, इमदाद अली बुगियो, मोहम्मद डर, मोहम्मद अयाज कसर ॿियनि ख़बरदार न्यूज़ अलर्ट सां ॻाल्हाईंदे चयो त 15 खां वधीक ॻोठनि खे पाण में मिलाईंदड़ ऐं डोकरी शहर ॾांहुं वेंदड़ मेन रोड तबाह थी कंडरा जो ॾेख ॾेई रहियो आहे। असांजे ॻोठनि जा माण्हू हर इलेक्शन में चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾेई रहिया आहिनि, पर असांखे अॼु ॾींहं ताईं डोकरी शहर सां मिलाईंदड़ रोड जो कमु बि न कराए सघिया आहिनि, जंहिंजे करे असांजे ॿारनि खे स्कूल वञण में तकलीफ़ थी रही आहे। मरीज़नि खे अस्पताल खणी वञण लाइ सख़्त परेशानी सां मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। हिननि चयो त बिना देर रोड जो कमु तरक़ाती कमु कराए असांजो मसइलो हल कयो वञे, न त ॿी सूर में सख़्त एहतिजाज कयो। मुंहिंजो दड़ो रोड बिल्कुलु ड्रथा पिया आहिनि। असां नंढड़ा ॿार तोड़े मरीज़ अचनि था, उहे अस्पताल ताईं बि कोन था पहुची सघनि। असांजे राति जे टाइम में इलाही सारा माण्हू ॻोठाणा जेके शहर तरफ़ अचनि था कंहिं बीमारीअ सबबु, उहे अस्पताल ताईं नथा पहुची सघनि। ख़ुदा महिरबानी करे हिन रोडनि जी का मरम्मत करायो, या त पोइ ईअं कयो त इहे जेके ठहियल रोड आहिनि इहे ड्राए जो।